सोचो फरमात वल हाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर कल्ला सौफ तालमून सुम्मा कल्ला सौफ तालमून। माल जी कसरत माली मामलात में फांसी विया। कुरान फरमा तो खबर तनी पौंदन जनी कब्रन में ईंदा इंदियों कब्रां पौंदियों खबरां। अल्लाह वास्ते सोचो असां तवां वड्डा दुखिया मरला है उन्हें खाग में मौत साथो चवे कुरान कल्ला इदा बलगत तराक या वकील मन राक वज़न्ना अन्नहुल फिराक वल तफ़त साक बिसाक इला रब्बिका यौमा इज़िनिल मसाक फला सद्दक वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला सुम्मा ज़हबा इला अहलिही यतमत्ता औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला। कुरान फरमा तो जरी सकरात चालू थींदस वो डिड़ी में अची रूह फासंदो तो का गाल भी याद नहीं दन चौदा केरा है कोई कुरान पढ़ेस आए कोई यासीन पढ़ेस आए कोई दम करेस न चौदा बाग साली शान खटो ओडे खणी हलाउस या माल तो जो काफी बिठवा ओडे खटो खणी हलोस माल दिसे तो दिल खुश थिएस या बैंक जो ॾेखारोस बुक हिन में तो जो हेतिरो अकाउंट में रक़म जमा थई ना सभई ॻाल्हियूं छॾे चवंदा आहे कोई कुरान पढ़ेस केरा दम करेस यासीन पढ़ेस। हाणे यादि कई कुरान जो वदन अन्नहुल फिराक जुदाई जो टाइम अची वियो बच्चा रोइन था बीठा पो छॾियूं थो वञे भाई रोइन था बीठा भाउ छॾियूं थो वञे घरवारी रोए थी बीठी मुंहिंजो रफ़ीक हयात अॼु मूंखे हमेशह जे लाइ छॾियूं थो वञे खुदा वास्ते कई अहिड़ा मंज़र तव्हां सां ॾिठा आहिनि हे मुंहिंजा अज़ीज़ो सम्झो ॻाल्हि उहो जेको ॼायो आहे इहो मरण लाइ जेको ठहियो आहे इहो रहण लाइ अचो त तयारी कई समझो छा थो चवे कुरान समझाई जुदाई जो टाइम अची वियो। हाँ साईं कोई न चवंदो केतिरा पुट हुजनि सभु अकेलो आहे क़बर में मां सुम्हां चार घर वारियूं हुजनि का न चवंदी त मां घर क़बर में सुम्हां पीर जा केतिरा मुरीद हुजनि कोई न चवंदुसि तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ बुज़ुर्ग ऐं भाइरो फरमाए थो कुरान लाश किरजी वियुसि पिली पिली ते चढ़ी वई सम्झई अॼु मूंखे रब जी अदालत में अकेले खे हाज़िरी जो टाइम अची वियो आहे। खोड़ा ॾिठा थे क़बर में दफन कयूं हलिया आया आहियूं का ख़बर न आहे न का उहे पोज़ीशन ॿुधाए सघनि न असां मालूमात करे सघूं तंहिंजे करे फरमाए थो क़ुरान पाक में या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। वो ईमान वारा हो कुरान तो फरमाए डिजे पंजे अल्लाह खां खौफ कयो पंजे अल्लाह जो फरमाए तो मरो तो मुसलमान।